अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, एक नई वीडियो से हमारी खिदमत में हाजिर आए हूँ। प्यारा दोस्तों, मुमताज़ मौलाई जे गाने हम सिंध में रहने वाले सिंधी धूम मचाए छॾी। पाकिस्तान ई न पर पाड़ेसरी मुल्कनि में भी इन गाने जी हाक हली रही है। पाकिस्तान खां सवाइ इंडिया, बांग्लादेश, श्रीलंका ऐं अमेरिका, दुबई, सऊदी में पिण ही गानो तमामु घणो ॿुधो पियो वञे। हिन गाने में मुमताज़ मौलाई बिल्कुलु सादा ऐं सिंधी लहजे में उर्दू लफ़्ज़ जेको डिलीवर कया आहिनि उन जी तारीफ़ पूरी दुनिया में कई पियो वञे। इंडिया जे हिन यूट्यूबरनि कुझु हिन तरीक़े सां तारीफ़ कई आहे। आजा 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 जाना रे, आजा 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 रे जाना रे। जी हाँ दोस्तों, ही आहिनि इंडिया जा ॿ यूट्यूबर ॿाहिरि जेके मुंबई जा रहवासी आहिनि ऐं सिंध जो पहिरियों गानो हुननि चयो आहे त असां ॿुधो आहे ऐं असांखे ॾाढो पसंदि आयो आहे सिंधी गानो। ऐं मच्छी पले जी जेका ॻाल्हि हू कनि था त जेको उते मच्छी पले ऐं महिमान नवाज़ी जी ॻाल्हि कनि पिया, उहे मुमताज़ मौलाई जे हिन गाने में दिलि खे टच करण वारियूं ॻाल्हियूं आहिनि। सच में दोस्तों, हिन गाने में मुमताज़ मौलाई इंतिहा करे छॾी आहे। मुमताज़ मौलाई ते जेके आङुरियूं खजी रहियूं त मुमताज़ मौलाई बेकार क़िस्म जो ॻाइणो आहे। मुमताज़ मौलाई फ़ाहिशी फैलाए थो, पर हिन गाने में मुमताज़ मौलाई साबित करे छॾियो आहे त हू हिकु बहितरीनु सिंगर आहे ऐं बहितरीनु तरीक़े सां ॻाए थो। उन खां अलावा दोस्तों, ॿुधो त इंडिया जा ही ॿ यूट्यूबर पाकिस्तान ऐं सिंध जे कल्चर जे बारे में छा छा चई रहिया आहिनि। यकीनन पाकिस्तान तोड़े इंडिया में सिंध जो कल्चर बहितरीनु कल्चर आहे। सिंधी ॿोली मिठड़ी ॿोली आहे। सिंधड़ी ॿोली जहिड़ी ॿोली ॿी दुनिया में न आहे। किसी भी वीडियो पर रिएक्शन किया है और सच में दिल खुश हो गया भाई। जिस तरह का इन्होंने गाना बनाया, ऐसा लग रहा है पूरा दिल खोल के इन्होंने गाना बनाया और बहुत मुमताज़ मौलाई जे हिन गाने खे पूरी दुनिया में मञता मिलण सिंध जे लाइ हिकु एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। मुमताज़ मौलाई हिकु बहितरीनु सिंगर आहे। साबित थी वियो आहे त मुमताज़ मौलाई हिन महिल जेको कुझु ॻाए रहियो आहे तमामु बहितरीनु ॻाए रहियो आहे। त प्यारा दोस्तों, ॿुधायो तव्हांखे कीअं लॻो हीउ गानो ऐं तव्हांखे केतिरी ख़ुशी थी सिंध जी तारीफ़ ॿुधी। नए वीडियो में वरी मिलंदासीं। दुआउनि में यादि कजो, कमेंट करे पंहिंजी राय खां आगाह ज़रूरु कजो।